नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी जाम शोरो जे सहाफ़ी मुर्तज़ा नोहाणी जे हक़ में प्रेस क्लब डिगड़ी अॻियां आशिक़ नोहाणी, इनायतुल्ला कपरी, ज़ुल्फ़कार नोहाणी, अज़ीज़ चौहान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त सहाफ़ी मुर्तज़ा नोहाणी सां कवरेज दौरान एसी कोटड़ी बदतमीज़ी कंदे खेसि कवरेज खां रोकींदे संदसि मोबाइल खसे खेसि गिरफ़्तार कयो, जेको इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। हिन चयो त मुर्तज़ा नोहाणी हिकु ईमानदार ऐं ग़रीब मिस्किननि जो आवाज़ बणिजंदड़ सहाफ़ी आहे। संदसि हक़ ऐं सच जी आवाज़ खे दॿाइण लाइ मथसि एसी कोटड़ी ॾमरजी पियो। असां संदसि अहिड़े रवैये जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो करियूं था त एसी कोटड़ी खे फ़ौरी तौर ते मुअतल करे सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।